अंजुमन गौसिया तंजीम अल मसाजिद तरफ़ा जामे मस्जिद नूरानी गोट रिंगल शाह में 12 रबीउल अव्वल के हवाले से परचम कुशाई कई वई, जंहिंजी शुरूआत तंजीम के सरपरस्त कारी बशीर अहमद तलावत कलाम पाक से कई। परचम कुशाई तकरीब में सरपरस्त कारी बशीर अहमद, मौलाना नवीद अहमद नूरानी, हाफिज वसीम, हाफिज शाहिद हुसैन चाचड़, हाफिज गुलाम अकबर हुसैनी इलाके के माण्हुनि घणी तादाद में शिरकत कई। इन दौरान परचम कुशाई करे मीलाद जो झंडो फड़कायो वियो ऐं मिठाई विरहाई वई। उन मौके ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर आशिक़ रसूल पंहिंजे घर ऐं घिटिन रोड रस्तनि खे महबूब जी आमद ॾिहाड़े लाइ चमकायो, छो त हर मुसलमान जो पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करणु ईमान जो हिस्सो आहे। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त 12 रबीउल अव्वल जे ॾिहाड़े ते हर साल जीअं हिकु वॾी शानदार रैली कढी वेंदी, जंहिंमें हज़ारे आशिक़ रसूल शिरकत करे महबूबे ख़ुदा सां मुहबत जो सबूत ॾींदा। असांखे महबूब जी आमद जे ॾिहाड़े ख़ुशियूं मल्हाइणु खपनि ऐं मीलाद मल्हाइणु घुरिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची